अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिटवर बाबा आला। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अटा कंडड़ भलाई पैदा कंडड़ बेहद बख्शणहार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम ग़मटार आहे, दिलनि खे राहत रसाईंदड़ आहे, वॾो महिरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अटा कंडड़ भलाई पैदा कंडड़ बेहद बख्शणहार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम ग़मटार आहे, दिलनि खे राहत रसाईंदड़ आहे, वॾो महिरबान आहे। बाजारा बाझ करे महांगाईअ ते असांखे फतह रोशन बख़्श। बाजारा बाझ करे महांगाईअ ते असांखे फतह रोशन बख़्श। ख़ुशहाल करे ख़ुशहाली अटा करे, वॾा करम वॾा नसीब करे। अल्लाह रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अटा कंडड़ भलाई पैदा कंडड़ बेहद बख्शणहार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम ग़मटार आहे, दिलनि खे राहत रसाईंदड़ आहे, वॾो महिरबान आहे। अहवाल अहिड़ा जो ॼण उमेद आस भॻल, रहमत कहिड़ी थींदी आहे इहा बि ख़बर पवे। अहवाल अहिड़ा जो ॼण उमेद आस भॻल, रहमत कहिड़ी थींदी आहे इहा बि ख़बर पवे। जेकॾहिं रहमत जो कुझु मज़ो चखायो, रहमत ॾे अटा करे उन ते ख़ुशि थियूं। अल्लाह रहमान अल रहीम करीम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अटा कंडड़ भलाई पैदा कंडड़ बेहद बख्शणहार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम ग़मटार आहे, दिलनि खे राहत रसाईंदड़ आहे, वॾो महिरबान आहे। ग़मगीन दिलनि खे राहत रसाईंदड़, परेशानियूं वधी वियूं आहिनि, परेशानियूं दूरि करियो। ग़मगीन दिलनि खे राहत रसाईंदड़, परेशानियूं वधी वियूं आहिनि, परेशानियूं दूरि करियो। इज़त ऐं अज़मत जो मालिक अल्लाह रब्बुल आलमीन आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अटा कंडड़ भलाई पैदा कंडड़ बेहद बख्शणहार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम ग़मटार आहे, दिलनि खे राहत रसाईंदड़ आहे, वॾो महिरबान आहे। सिहत तंदुरुस्ती अटा करे, ख़ैरो बरकत सां माल मटा अटा करे, नेक सालियो लाड अटा करे, मग़फ़िरत जा दरवाज़ा खोल। सिहत तंदुरुस्ती अटा करे, ख़ैरो बरकत सां माल मटा अटा करे, नेक सालियो लाड अटा करे, मग़फ़िरत जा दरवाज़ा खोल। असां लाइ सभिनी ते रहम करण वारा, असां ते घणो रहम करम करे। आम ख़ासि ते यार रहमान बेहद रहम कंदड़ आहे। अल्लाह तव्वाब ग़फ़ूर शकूर सत्तार ग़फ़ार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अटा कंडड़ भलाई पैदा कंडड़ बेहद बख्शणहार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम ग़मटार आहे, दिलनि खे राहत रसाईंदड़ आहे, वॾो महिरबान आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अणॼातल सख़्तु माली जानी घाटो नुक़सान थियण जो डपु ख़ौफ़ घणो आहे। कुझु बि थी सघे थो। तोखां शैताननि जे शर खां विसवसन, तूं असांखे शैताननि जे शर खां विसवसन खां पनाह घुरांदो, तूं पनाह ॾे। या अल्लाह रब्बुल आलमीन अणॼातल सख़्तु माली जानी घाटो नुक़सान थियण जो डपु ख़ौफ़ घणो आहे। कुझु बि थी सघे थो। तूं असांखे शैताननि जे शर खां विसवसन खां पनाह घुरांदो, तूं पनाह ॾे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अटा कंदड़ भलाई पैदा कंदड़ बेहद बख़्शणहार आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम गमतार आहे, दिलनि खे राहत रसाईंदड़ आहे, वॾो महिरबान आहे।